बानी पीटीआई जे अख जे मामले ते वावेला कई वई 85 सैकड़ो नज़र मुतासिर ऐं अख ज़ाया थियण जी बि वावेला कई वई। बानी पीटीआई जे इलाज जे मामले ते अलीमा खान रंडक बरजंदी रही। हर फैसले के वीटो करे पई। हुकूमत इन मामले ते सियासत नथी करण चाहे। मुल्क में हर कैदी के आइन मूजिब एक जहिड़ो इलाज ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी गरू वसीद मोहसिन नकवी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त बानी पीटीआई जे इलाज लाइ पैनल ठाहियो वियो, जंहिं खेसि मुकमल इलाज फराम कयो। बानी पीटीआई के एहतियातन इस्पताल मुंतकिल करे इंजेक्शन भी लॻराई वई। बानी पीटीआई के एक हफ़्ते लाइ इस्पताल मुंतकिल करण जी अपील कई वई, जेको मुमकिन न आहे। एनआरओ वारी ॻाल्हि संदसि सब्जेक्ट न आहे। बाजोड़ में दहशतगर्दन जो चेक पोस्ट ते हमलो। 11 जवान ऐं हिकु नीगरी शहीद, 7 ॼणा ज़ख़्मी, 12 दहशतगर्द मारिजी विया। आईएसपीआर जो चवण आहे त बाजोड़ में 16 फरवरी ते भारतीय प्राक्सी ख़ारजी फितरे जो हमलो कयो। दहशतगर्दन सिक्योरिटी तोड़ण जी कोशिश कई, जंहिंखे नाकाम बणायो वियो। बहादुर जवाननि फरार थियल ख़ारजियुनि खे निशानो बणाए 12 खे मारे छॾियो। हमले में 11 जवान शहीद थी पिया। चेक पोस्ट वेझो रिहाइशी इमारतनि खे बि नुक़सानु पहुतो, जंहिं जे नतीजे में हिकु नीगरी शहीद ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तुर्त तिबी इमदाद फराहम कई वई। इलाइक़े में ख़ारजियुनि जी ॻोल्हा जारी आहे। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े शांगला में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन ख़ारजी फितने सां जहिड़ी दे 3 जवान शहीद। फायरिंग की डेवट में 3 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रिगनि जो चवण आहे पुलिस, एलियट फोर्स ऐं सीटीडी ख़ारजी फितने जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन कयो। फायरिंग की डेवट में 5 लाख इनाम मुक़रर थियल। दहशतगर्द नूर इस्लाम समेत 3 ख़ारजी मारिजी विया। मुक़ाबले दौरान 3 पुलिस एहलकार मक़बूल अहमद, फिदा हुसैन ऐं सईदुर रहमान शहीद थी विया। मलीर में सीटीडी पुलिस जो कामयाब ऑपरेशन, 4 दहशतगर्द मारिजी विया, 2 खां 3 दहशतगर्द फरार। शाह लतीफ़ में सीटीडी पुलिस दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतला ते घर ते छापो हयो। मुक़ाबले में गिरफ़्तार समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। घर मां वॾी मिक़दार में बारूदी मवाद हथ। बम डिस्पोजल स्क्वाड नाकारा बणाए छॾियो। डीआईजी सीटीडी असफर मैसर जो चवण आहे त गुज़िरियल महीने गिरफ़्तार कयल दहशतगर्दनि जी निशानदेही ते घर ते छापो हयो वियो, जंहिं दौरान मौजूद जवाबदार जी गिरफ़्तारी में गिरफ़्तार 3 दहशतगर्द मारिजी विया। पुलिस जी फायरिंग अंदर मौजूद जवाबदार मारिजी वियो। घर मां 5 दस्ती बम ऐं 1 सब मशीन गन बि हथ कई वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ज़राअत जी तरक़ी सां ई मुल्क तरक़ी करे सघे थो। हारियुनि खे सहूलियतूं ॾियण वक़्त जी ज़रूरत आहे। सिंध में 1.5 लख एकड़ ज़मीन आबाद थिए पई। पंहिंजे दौर में कणिक जो मुनासिब अघु मुक़ररु कयो। चवनि था त दरिया जो पाणी समुंड में छोड़ छो पियो थिए। पाणी जो असराइतो इस्तेमालु यकीनी बणाइणो पवंदो। निम जा वण वधि खां वधि लॻाया वञनि। पीपल्स पार्टी पंहिंजे हुकूमती दौर में मुलाज़िमनि जूं पघारूं वधायूं। कराची जे साइट एरिया वारे इलाइक़े में केमिकल फैक्ट्री के बाहि लगी वई। फायर ब्रिगेड ऐं रेस्क्यू टीमूं इमदादी कम में रुधल। फायर ब्रिगेड जी 8 गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फैक्ट्री के लॻल बाहि जो नोटिस वरितो। मेयर ऐं कमिश्नर कराची के रेस्क्यू ऑपरेशन जी निगरानी जी हिदायत। फैक्ट्री में बाहि लॻण बाबति रिपोर्ट बि तलब करे वरिती। वॾे वज़ीर जो चवण आहे त सभ खां पहिरीं फैक्ट्री अंदरि मौजूद समूरनि माण्हुनि खे हिफ़ाज़त सां कढियो वञे। ज़िम्मेवारनि जो पतो लॻाए कानून मूजिबि कार्रवाई कई वञे ऐं मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खां बचाव लाइ असराइता क़दम खंया वञनि।
कराची जी गुल प्लाजा थाने की जांच तेजी से जारी। जुडिशियल कमीशन रेस्क्यू इदारनि खे जांच ले तलब करे वरितो। कमीशन तरफां ईदी चीपा वेलफेयर ऐं ॿियनि लाॻापियल रेस्क्यू इदारनि खे नोटिस। कमीशन जो चवणु आहे त रेस्क्यू इदारा 18 फरवरी ते पेश थी मौक़िफ़ ऐं रिकॉर्ड पेश कनि। थाने की जांच मुमकिन करण लाइ रेस्क्यू इदारनि जा बयान ज़रूरी आहिनि। कमीशन की पहिरीं ॿुधणी दौरान 23 मुतासिर ख़ानदाननि जा बयान कलम बंद कया विया हुआ। पिशावर हाई कोर्ट तरफां पीटीआई के एहतजाज ऐं रोडनि की बंदिश ते सख्त कावड़ जो इज़हार। पीटीआई के एहतजाज सबब रोडनि की बंदिश खिलाफ दाख़िल कयल दरख़्वास्त ते पिशावर हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत तरफां रोड बंद हुजण सबब शहरियुनि खे ॾुखियाइनि ते चीफ सेक्रेटरी ऐं आईजी खेपी ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स में चयो त बदकिस्मती आहे त हुक्मरान जमायत पंहिंजनि माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाए रही आहे। अॼु खां ई मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वञे। सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे हल्की किथे तेज बरसात। मौसम खुशगवार थियण सां थधि में वाध थी वई। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात। कंबर, शहदादकोट, नवदेरो, कुबो, सईद खान, रिपड़ी में वस्कारो, घोटकी, हिंगोजा, कुंभ, गड़ी हसन में बरसात थधि की शिदत वधी वई। कासी अहमद वेझो ज़मीन के तकरार तां क़त्ल थियल भंड बिरादरी के 3 क़त्लनि के वारसनि जो लाश रखी धरणो। भंड बिरादरी के क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो। ट्रैफिक मुअतल थी वई। मक़तूलनि के वारसनि जो चवणु आहे त इमदाद ऐं नींगरन, सदफ ऐं ज़रकून के कातिलनि की गिरफ़्तारी ताईं न लाश दफ़नाया वेंदा ऐं न ई धरणो ख़त्म कयो वेंदो। काजी अहमद वेझो 5 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल ॻोठाणे जो लाश हथ। ॻोठ लाल बख्श बिरोही के रहवासी मोहम्मद हसन बिरोही जो लाश सकरन भरसां खडर शाख के अतर मोरी वटि मिलियो। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। नबी सरवे जो मोरी मां हिकु शख्स जो लाश हथ। राहमूर शाख की 8 मेल मोरी मां लाश मिलियो। इतला ते नबी सर रोड पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे फोती कुनरी शहरवासी राणू लोहार तो सुञाणप थी आहे। ईरान संगीन नतीजन का बचण लाइ मुआहिदो चाहे थो। छाकाणि त इहो डील न करण के नतीजन के मुंहुं ॾियण नथो चाहे। मां ॻाल्हियुनि में अणसिधी तरह शामिल हूंदुसि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ऐलान। संदसि चवणु आहे त ईरान माज़ी में ॻाल्हियुनि दौरान सख़्त मौक़िफ़ इख्तियार कंदो रहियो आहे, पर गुज़िरियल साल ईरानी एटमी ठिकाणनि ते अमरीकी हमले खां पोइ तेहरान खे पंहिंजे मौक़िफ़ जा नतीजा महसूस थिया। हिन भेरे ईरान ॻाल्हियुनि बाबति संजीदा लॻे पियो ऐं मुआहिदे ते पहुचण में दिलचस्पी रखे थो।